अहम ख़बर ॾियूं। गॾियल अपोज़िशन क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ एतमादी रिथ जमा कराए छॾी। हिकु भेरो ॿीहर खे ॿुधाईंदा हलूं। गॾियल अपोज़िशन वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ एतमादी रिथ जमा कराए छॾी आहे। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। गॾियल अपोज़िशन क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ एतमादी जी रिथ जमा कराई आहे। नाज़रीन ॿुधायूं पिया त गॾियल अपोज़िशन वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराई आहे। आगाह कयूं पिया गॾियल अपोज़िशन क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ जमा कराए छॾी आहे। आगाह करे रहिया आहियूं। गॾियल अपोज़िशन वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ जमा कराई आहे। आगाह करे रहिया आहियूं। गॾियल अपोज़िशन क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराई आहे। आगाह कयूं पिया गॾियल अपोज़िशन वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराई। आगाह कयूं पिया गॾियल अपोज़िशन क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराई वई। आगाह कयूं पिया गॾियल अपोज़िशन क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराई आहे। आगाह कयूं पिया गॾियल अपोज़िशन वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ स्पीकर असद कैसर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराई।